नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी से गॾु आवां जो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु असीं सिंध कचहरी जो प्रोग्राम कयो आहे उहो सागर ज़िले जे सालेह फ़क़ीर जो ॻोठु आहे। सालेह फ़क़ीर ख़ासकेली पेरूमल जे बिल्कुलु ऐं खिपरो जे विच ते ही ॻोठु आहे ऐं हीउ तारीख़ी ॻोठु आहे। खिपरो हुजे, पेरूमल हुजे या सागर ज़िले जी हिकिड़ी सियासी हवाले सां बि वॾी हैसियत आहे ऐं उनजी हिकिड़ी पंहिंजी जाग्राफी हिसाब सां तमामु वॾी अहमियत आहे। उन हवाले सां अॼु हीउ जेको असां सिंध कचहरी जो प्रोग्राम करे रहिया आहियूं उहो सालेह फ़क़ीर ख़ासकेली ॻोठ में करे रहिया आहियूं ऐं असांजा हिते जा मेज़बान बि आहिनि, मोहतरम हितां जे शहर जा मुख़्तलिफ़ ॻोठनि जा इलाइक़े वासी मौजूदीन आहिनि। मां तक़रीबन हर प्रोग्राम में हिकिड़ी शइ ॿुधाईंदो आहियां त हीउ जेके असांजे प्रोग्राम जो सिलसिलो आहे, सिंध कचहरी जो सिलसिलो, उहो इन जे करे शुरू कयो वियो आहे त सिंध टेलीविज़न नेटवर्क पारां हिकिड़ी खोट महसूसु कई वई सिंध जे सक़ाफ़ती हवालनि सां, सिंध जो जेको असांजो कल्चर आहे उन हवाले सां। त अॻे असांजूं ओताकूं हूंदियूं, आबाद हूंदियूं, उन्हनि में मौजूदीन हूंदा हुआ, जेके ॻोठनि जा चङा मुड़ुस हूंदा हुआ, वॾड़ा हूंदा हुआ, उहे शाम जो पंहिंजा कम कारियूं खफ़ा खरियूं लाहे अचे ओताकुनि में वेहंदा हुआ। पोइ हर माण्हू उतां ॻोठ जो इलाइक़े जो ओसे पासे जो माण्हू अचे उन्हनि ओताकुनि में वेहंदो हो। कचहरियूं थींदियूं, दुनियादारी जा हाल अहवाल थींदा हुआ, माण्हुनि जा मसइला पेश कबा ऐं मसइलनि जा उते हल बि निकिरंदा हुआ। पर हाणे उहे ओताकूं असांजूं उजड़ी वियूं आहिनि, ओताकूं वीरान थी वियूं आहिनि। ओताकुनि में वेहण जे लाइ टाइम कोन्हे कंहिं वटि, हर माण्हू पंहिंजे नफ़्सा नफ़्सी में लॻो पियो आहे, जंहिंजे करे मां सम्झां थो त असांजा मसइला बि वधी विया आहिनि, असांजूं परेशानियूं बि वधी वियूं आहिनि, असांजूं ॻणतियूं ऐं ख़ासि तौर ते असांजूं बीमारियूं बि वधी वियूं आहिनि। हर माण्हू ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे, हर माण्हू शुगर जो मरीज़ आहे, कंहिं न कंहिं माण्हू खे का न का बीमारी आहे। हुनजो मुंहिंजो हिकिड़ो ज़ाती ख़्यालु आहे त हुनजो सबबु इहो आहे जो असां हिन जदीद टेक्नोलॉजी वारे दौर में अची विया आहियूं, कंप्यूटराइज़ दौर में अची विया आहियूं। व्हाट्सअप, ईमो ऐं जेको आहे सो मैसेजिस मोबाइल वारे दौर में अची विया आहियूं। हिक ॿिए जे साम्हूं नथा वेहूं, हिक ॿिए सां हाल अहिवाल नथा हुजूं। ॿियो त ठीकु आहे, परे परे जा दोस्त मिट माइट त ठीकु आहे, पर जेकॾहिं घर में 5 भाइर आहिनि, 4 भाइर आहिनि, उहे घर जा उहे 5 भाती बि पाण में वेही ॻाल्हाए नथा सघनि, हिक ॿिए सां हाल अहिवाल नथा करे सघनि, जंहिंजे करे हीअ जेके असांजे हिन मुआशिरे में ब्लड प्रेशर, शुगर ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं अची वियूं आहिनि। मां सम्झां थो त इहो बि इन जो ई कारण आहे जो असां हिक ॿिए खे दिलनि जा हाल नथा ॾियूं, को कंहिंखे ॿुधाइण जे लाइ तयारु कोन्हे को। सिंध टेलीविज़न नेटवर्क सिंध जे हर ॻोठ में, हर शहर में कोशिशि करे उते पहुचंदा आहियूं त जीअं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थियनि ऐं वरी माण्हुनि खे उत्साह ॾिजे त हीअ जेके असांजूं उजड़ियल होताकूं आहिनि उन्हनि खे कीअं आबाद करे सघिजे थो, उन्हनि खे कहिड़े नमूने सां उन पंहिंजे सक़ाफ़ती ढांचे में आणे सघिजे थो। ऐं ख़ासि तौर ते जेको नौजवान नसुल आहे, असांजे नौजवान नसल खे उहा ख़बर न आहे त सिंध छा, कल्चर छा आहे, हीअ जेका रली आहे इन जी केतिरी अफ़ादत आहे, केतिरी अहमियत आहे, अजरक जी अहमियत केतिरी आहे, टोपी केॾनि मरहलनि खां पोइ ठहे थी पई, उनजो कीअं अहिड़ो सिस्टम आहे। त अहिड़े क़िस्म जा जेके नौजवान आहिनि असांजा, उहे बि इन पंहिंजे सक़ाफ़ती विरसनि खे विसारे वेठा आहिनि। त जीअं नौजवाननि खे बि असां इन आगाही ॾियूं हिननि प्रोग्राम जे थ्रू त हीअ जेको कचहरियूं आहिनि ऐं जे ओताकूं आबाद करण वारो सिलसिलो आहे उहो असांजो तमामु बहितरीनु आहे ऐं हुजणु घुरिजे। उनखे वधीक नौजवान बि आबाद करे सघनि था। प्रोग्राम जो सिलसिलो अॻिते वधायूं था ऐं प्रोग्राम में असां हिननि अहिड़े क़िस्म जा जेके ॻोठनि में प्रोग्राम कंदा आहियूं उन्हनि में असांजा सुगर हूंदा आहिनि, ॻोठ जा मौजूदीन, इलाइक़नि जा मौजूदीन, मुख़्तलिफ़ मक़तब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ हूंदा आहिनि। फ़नकारनि खे बि ॿुधंदा आहियूं ऐं हिकिड़ो जेको रियल चाम आहे हिन कचहरियुनि जो, असली सूंहुं आहे कचहरी जी, उहा मौसीक़ी हूंदी आहे। मौसीक़ू खे बि ॿुधंदा आहियूं, शेरो शाइरी खे बि ॿुधंदा आहियूं। जेकॾहिं शुरूआति कयूं असां सुगड़नि खां त हीअ जेको सुगड़नि वारो सिस्टम आहे असां वटि बैत ॿुधण जो, उन्हनि मां मां सम्झां थो त असांजा सुगड़ मौजूदु आहे। नबन फ़क़ीर ऐं हुनखे ॿुधूं। नबन साईं छा था ॿुधायो? असीं फ़क़ीर सादिक जी शाइरी ऐं साईं मुहिद्दीन एजाज़ राशिदी जी। बिस्मिल्लाह। आयूं भले तूं मैखान मदनी, साकी सिकंदर सुल्तान सभिनी, मालिक मुल्क जा यावर यकीनी, रंगून जावा जापान चीनी, अरबे अजम जा सुजाद नशीनी, पियो पेश तोखे ईरान वरनी, आयूं भले तूं मैखान मदनी, साकी सिकंदर सुल्तान सभिनी, मिसर शाम मुल्तान इंडिया इनामी, बगदाद बसरे जो मालिक मुदामी, सूबा सदर कई सवतो सलामी, तुंहिंजे अमुर में यूनान यमनी, आयूं भले तूं मैखान मदनी,
साकी सिकंदर सुल्तान सभिनी कुतुब गौस मखदूम तो दर भिखारी थिया मस्त मजनून पाए गल जनारी दरपेश दरवेश आशिक तारी बिरे बाहे बारे कया उरियान अग्नि आयूं भले तू मैखान मदनी साकी सिकंदर सुल्तान सभिनी सखी शाह मर्दा शेरे खुदा तू मौला मोहम्मद खां नाही जुदा तू सादिक जो साईं सुहिणा सदा तू प्यारी प्यारा पैमान पद्मी जलवा जानवदा जन्नात अदनी मुख पाक मुसहाफ सरताज कुदनी वाह वाह जलवा जानवदा जान्या जलेंदा फर्ज फना दा पूरा पढ़ेंदा पिछे वसल दा प्याला पिलाइंदा लखवार ललकार देंदा लाग लुदनी जलवा जानवदा जन्नात अदनी मुख पाक मुसहाफ सरताज कुदनी गुंडड़ा घूंघटड़ा पायार पावे गावे घायल क्यों सहावे सिकावे पिछे वल मुर्क जडा मुखड़ा वेखावे शमो बाह शर्मावे सब चांद चांदनी जलवा जानवदा जन्नात अदनी मुख पाक मुसहाफ सरताज कुदनी नित रोज नैया चालियां निरालियां अजब अजाइब बातियां बरहालियां थिया मस्त मूसा सुनते मकालियां भर आओ आखे से रब अरनी अरनी जलवा जानवदा जन्नात अदनी मुख पाक मुसहाफ सरताज कुदनी झलकार झलका बस ला जवाबी सूरत सनम दी वेखण सवाबी एजाजा उन्हा तू माफी हिसाबी मिलिया जिन्हा को महदार मदनी जलवा जानवदा जन्नात अदनी मुख पाक मुसहाफ सरताज कुदन वाह साईं वाह ज़बरदस्त वाह वाह नबन फ़क़ीर तमामु सुठो एजाज़ शाह जी ॿुधाई आहे ऐं सां लखानो फ़क़ीर बि वेठो आहे ऐं लखाने खे बि ॿुधऊं त हाणे पियो चवे त भली ज़ात भीलारी मोयो मन मंठार जो अची सामानी ओचिती नाज़बरी नींगर जंहिं ते आशिक थिया चावनि जा छोकर पर मौत मिली मंठार खे जंहिं छियो पातो छोकर भीलन ॾिठो त ए को घंडो आहे इहे असां ख्वार थो करे खणो टपड़ त भॼूं हाणे टपड़ खया त न अची खाणीअ वेठा हाणे पियो चवे त फ़क़ीर जे बि नालो न आहे त नाले करण जो कमु कोन्हे हा फ़क़ीरनि जो नालो न आहे त नाले करण जो कमु कोन्हे हा सभु कलब आंदा हुनखे का ख़बर न पए त हीउ छा थो चए दरवेश हकले आयो त ही मुरडीअ में जिते रोसली शाह सैयद पंहिंजे ॿाहिरि जीअं पाण वेठा आहियूं तीअं कचहरी में वेठो त मंठार फ़क़ीर अची कयोसि अस्सलाम वालेकुम चई वालेकुम सलाम सैयद पुछियोसि मंठार फ़क़ीर कहिड़ी ॻाल्हि अथई मन में मूंखे ॿुधा चई फ़क़ीर जे में नालो न आहे त नाले करण जो कमु कोन्हे चई फ़क़ीर साहिब तूं थो चईं त राह में रफ़ीक न आहे त सफ़र करण जो कमु कोन्हे वाह वाह भॼी वई गुज़ार त जी हा भॼी वई चई हाणे हल साथी थी मूंसां गॾु पर अञा टियों बि को माण्हू खणूं हकले आया आहिनि जोहेलीअ उते सोढो मंगनाड़ वेठो उते जो आयो आहे त उते अची इन सलाम वारियो सोढे फ़क़ीर उथी बीठो घोड़ीअ ते वीचारो काठे जी घोड़ी ते उथी बीठो सैयद सैयद ज़ात जो ग़ुलाम थी गुज़ार बानीअ ॿार तुंहिंजा बेड़े पार कंदू उन सां उहा कार जीअं धड़ा करे दुश्मन सां हुकुम खपे रोसली छा थो चवीं जी चवां थो त हिन सां साथी थी पाण खाणी हलूं हिन जो महबूब लॾे वियो आहे सो हुनजी का ज़ियारत कराए अचूं साईं हलो हाणे वीचारो अचे पियो मंडक मंडक अचे पियो साईं अॻु में ऐं मंठार फ़क़ीर विच में हकले आया त माईअ जो भाउ साजन जो नालो हुउसि उन घर खे ॿुहारी बि ॾिनी नवां लॾे आया न त घर खे बि ॿुहारी ॾिनी त हिन अची सलाम वारियो सैयद अस्सलाम वालेकुम त हुन मंगलाड़ चयो साईं तव्हां हुन भील ते सलाम वारियो आहे त सलाम जी माना आहे त तव्हां ते ख़ुदा ताला जी रहमत हुजे जेको वापसि ॾींदो त माना तो ते अलाह ताला जी रहमत हुजे तव्हां हिन भेल अची पोइ हिन ते अलाह जी रहमत थियो अहिड़ो आशिक़ हिन ते माना आशिक़ थियो आहे दरवेश तूं इहा ॻाल्हि छॾे ॾे आशिक़ ते मयार कोन्हे घोट ते मयार कोन्हे मोए ते मयार कोन्हे नंढे ॿार सगीर ते बि मयार कोन्हे अड़े तूं मंगलाड़ कीअं पियो चईंदे हिन ते मयार सैयद चयुसि तॾहिं हिन साजने हथ ॿधी अर्ज़ु कयो त साईं क़िबला हुकुम खपे चई हिन जो महबूब हिते लॾे आयो आहे हिन खे चयो त पाणी खणी अची हिन खे तिरीअ ते प्यारे त हिन जी जेका दिलि जी बाप आहे त निकिरी वञे अलाए कहिड़े इश्क में आयो त हीउ जो साजन वियो वञी चयईं भेण खे
ई भेण जे है की चई उहो जेको फ़क़ीर इथां बि अची निकितो आहे उहो हले कीअं करे चए पियो भली ताते बीहणारी मयो मन मंठार जो अची सामाणी ओचिती ना त भरी नींगर जेते आशिक थिया छा वञा छोकर पर महत मिली मंठार खे जियो पियो त छोकर चई सही हाणे तूं ईअं कर तूं ऐं पाणी ॾियां थी तूं वञी ॾींसि ऐं हार श्रंगार करे अचां हीअ हार श्रंगार करे जेका ॻीचीअ में ॻाणींदा बधनि मणियुनि जी उहा बि ॿधी तिरीअ ते पाणी खणी हकले आई आहे त मंडार फ़क़ीर पंहिंजे मस्तीअ में ॾिठो चई शाबस हिन काशिद खे ॾींदुसि जंहिं मुंहिंजो नुंहुं नियापो नौकर जो वञी ॾिनो आहे हाणे चई त बीह रहो वेझी न अचिजांइ हिते बीह रहो त ई मथां गुड़गिलनि मां पियो जाची न त ई न फरमान थिए थो छा थो करे अमाणे तो ॼाण थो करे छा थो करे से बि पियो ॾिसनि हीअ बि ॿई ॾेर वेठा हुजनि मंगराड़ ऐं सैयद तॾहिं चई त बीह रहो चई ॾे ख़बर इहो काशिद कहिड़ो जंहिं तव्हांखे अची मुंहिंजे नीअ नौकर जो नियापो ॾिनो आहे महबूब मुंहिंजा जल्दी ॿुधा इहो कहिड़ो चई फ़क़ीर साहिबु इहो मुंहिंजो भाउ हो पोइ चई हाणे बीह रहो पोइ छा थी चओ आशिक़ चए थो मंडार फ़क़ीर हाणे सफ़ाई थो करे दिलि जी त सरतियूं साजन मूं न सुञातोड़ी भेनर साजन मूं न सुञातोड़ी अॼु जले रोज़ रुआ ॾींहुं रातोड़ी सरतियूं साजन मूं भेनर साजन मूं है अकुल शाहूर वारियूं हीअ त आयोड़ी ऐं त जीजा खे दलत पायोड़ी हक इन लमत वारीअ खे न लजायोड़ी इन लमत वारीअ खे न लजायोड़ी मूं त खणी पे चुप न लसां पा तोड़ी सरतियूं साजन मूं भेनर साजन मूं न सुञातोड़ी जले रोज़ रुआ ॾींहुं रातोड़ी सरतियूं साजन मूं भेनर साजन मूं है अकुल शाहूर वारियूं हीअ आयोड़ी ऐं त जीजा खे दलत पायोड़ी है इन लमत वारीअ खे न लजायोड़ी इन लमत वारीअ खे न लजायोड़ी मूं त खणी पे चुप न लसां पातोड़ी सरतियूं साजन मूं भेनर साजन मूं न सुञातोड़ी जले रोज़ रुआ ॾींहुं रातोड़ी सरतियूं साजन मूं भेनर साजन मूं आ पंहिंजे पाण खे थो चए चवे मन ठार फ़क़ीर हलका है तुंहिंजो हाणे रब बोर में चाहे हक़ तो सावे हणवा जब नाहे तो सावे हणवा जब नाहे पर तो सा हलण है बतबा तोड़ी सरतियूं साजन मूं भेनर साजन मूं न सुञातोड़ी जले रोज़ रुआ ॾींहुं रातोड़ी सरतियूं साजन मूं भेनर साजन मूं वरी दिमाग़ में सोची हाणे वापसि वेंदुसि मुंहिंजा मिट मुंहिंजा माइट मुंहिंजा यार मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़रीब मूंखे छा चवंदा त बीलण लाइ उते वियो हाणे छो न आऊं पंहिंजे पाणी जी सफ़ाई करियां पोइ छा थो चए थो आहियां मंझि गैर जे दरिया आहियां मंझि गैर जे दरिया उकारज या रसूल अल्लाह गुनाहनि में आहियां गुरकानी गुनाहनि में आहियां गुरकानी कर कामूं ते मुश्किल एसानी तुंहिंजी पाक पेशानी ॾेखारिज या रसूल अल्लाह ॾेखारिज या रसूल अल्लाह हथां मुंहिंजे 2000 थियल कल मूं चयो मूं तो ते कामिल मूं तां हिन मुल्कनि जूं भलकारूं टारज या रसूल अल्लाह टारज या रसूल अल्लाह अयां सवाली अव्हांजे दर जो मंगतो मंठार सरवर जो पियालो हौज़ कोसर जो पियारज या रसूल अल्लाह त उते टुबी ॾिनई जेको बीलण पाण उते उहे फ़क़ीर थी अजा मेला लॻनि सुभान अल्लाह ज़बरदस्त फर्स्ट क्लास वाह वाह प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे हिन वक़्तु असां सांगर ज़िले जे सालेह फ़क़ीर ख़ासकेली ॻोठ में मौजूदु आहियूं पर नंढड़ी हिकिड़ी साई वठूं था ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो
नावीन भलीकार सांगड़ ज़िले में मौजूद आहियूं ऐं असांजो सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे। सुघड़नि खे ॿुधोसीं, असां सां फ़नकार बि मौजूदु आहिनि ऐं जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे त वरी थोरो फ़नकारनि खे ॿुधूं। साईं ॿुधूं फ़नकारनि खे। असां सां जेको आहे सो खमीसो फ़ुकरा मौजूदु आहे ऐं खमीसे फ़ुकरा खमीसा छा था ॿुधायो? साईं दुरल फ़कीर जा बोल ॿुधाईंदासीं मिठे मोहम्मद पाक जे शान में। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ओ मुंहिंजी दिल ठरे मिठे मोहम्मद साईं काफ़ी जो शायरा दुरल फ़कीर
फ़क़ीर ज़बरदस्त प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखूं था ऐं असांजो हिकिड़ो हिन प्रोग्राम जे फ़ाइदो वठंदे जेके तव्हांजा इलाइक़े वासी हूंदा आहिनि मुअज़्ज़िन हूंदा आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। नवाज़ कुंभर साहिबु असां सां गॾु आहे ऐं उन खां इन हवाले सां कचहरियूं साईं अॻे थींदियूं हुयूं ऐं उतां आबाद हूंदियूं हुयूं। हींअर उन्हनि जो सिस्टम घटिजी वियो आहे। कीअं पिया ॾिसो इन्हनि जे लाइ जेके सिंध टीवी प्रोग्राम कया आहिनि इन्हनि खे कीअं था ॾिसो ऐं कचहरियुनि खे कीअं वरी उन्हनि खे उतां खे आबाद कजे। अचे वठो ज़फ़र साईं, तव्हांजी महिरबानी ऐं महिरबानी तव्हांजी इहा बि जो तव्हां असांजे हिन सांगड़ जे ॻोठ में इहा कचहरी रखी। हिकिड़ो फ़ाइदो त इहो आहे जो ही हिते जा सुघड़ जेके तव्हां हिते ॿुधा पाण अहिड़ा फ़नकार उन्हनि खे ज़ाहिर आहे सिंध टीवी ते मौक़ो मिलंदो अचण जो ऐं इहो एक्सपीरियर आहे हिननि दोस्तनि खे मिलंदो तव्हांजी महिरबानी सां तव्हांजे हिन कचहरी जे प्रोग्राम सां। त इहो हिकिड़ो त बेनिफिट सौ सिधो पियो आहे। ॻाल्हि आहे जेके असांजे ॻोठनि में अॻु में कचहरियूं थींदियूं हुयूं अहिड़े क़िस्म जूं उहो सिर्फ़ु कचहरियूं कोन हूंदियूं हुयूं। माण्हू मुख़्तलिफ़ किर्त सां धंधनि सां हूंदा हुआ, जिस्मानी महिनत हूंदी हुई ऐं पोइ शाम जो जॾहिं सभु माण्हू गॾु थींदा हुआ त उन्हनि खे ज़हनी सुकून खपंदो हुयो जेको इन्हनि कचहरियुनि सां मिलंदो हुओ। इहो हिकिड़ो बेनिफिट हुयो, हिकिड़ो फ़ाइदो हुयो ज़हनी सुकून वारे हवाले सां। पर उन सां गॾोगॾु सीना दर सीना जेका असांजे वॾड़नि वटि ॼाण हूंदी हुई उहा नौजवान नस्ल खे इन्हनि कचहरियुनि जे मार्फत उहा मुंतक़िल थींदी हुई। मिसाल तौरु लोक ॾाक जो इल्मु हो जेको असांजे वॾड़नि जो इल्मु हुयो, सालनि सदियुनि जे तजुर्बे मुशाहिदे ते ॿधल इल्मु हुयो, उहो सॼो जेको इल्मु हो उहो इन्हनि कचहरियुनि जे ज़रिए मुंतक़िल थींदो हुयो नौजवान नस्ल खे, जेके ख़ामोशी सां उन कचहरी में अदब अदाब सां वेंदा हुआ, ॿुधंदा हुआ। बरसाति जे हवाले सां इल्मु हुयो, चंड सितारनि जे हवाले सां इल्मु हुयो, पखी पखण जे हवाले सां इल्मु हुयो, जानवरनि जे हिसाब सां इल्मु हुयो, माण्हुनि जे हवाले सां हुयो, इलाइक़े जी तारीख़ हुई, बीमारियूं हुयूं, फसलुनि जो इल्मु हुयो। इहे सभु शयूं लोक ॾाक जे हवाले सां जेको हुयूं उहे सभु शयूं मुंतक़िल थींदियूं हुयूं। ऐं इहा कचहरियुनि जो सिलसिलो बंदि थियण सां, माण्हू घर में महदूद थी वञण सां, माण्हू अकेलो थी वञण सां उहे बेनिफिट त थिया ई थिया। ऐं जीअं तव्हां शुरू में चयो, ज़बरदस्त ॻाल्हि कई ज़फ़र तव्हां, त माण्हू अकेलो थी वियो, माण्हू खे शुगर जूं बीमारियूं, स्ट्रेस दबाव माण्हू में थी वियो, ब्लड प्रेशर वधी वियो। अॼु बि डॉक्टर ॿुधाइनि था त शुगर जो हिकिड़ो सबबु, अहम सबबु इहो आहे त माण्हू दबाव में आहे, ज़हनी परेशानी जो शिकार आहे। अॻे माण्हू सभु जॾहिं गॾिजी वेंदा हुआ, हिक ॿिए जो सूर ॾुख ॿुधंदा हुआ ऐं हुनजो को न को हल उते निकिरी ईंदो। हाणे माण्हू कंहिंसां शेयर कोन थो करे, कंहिंसां उहा शइ वंडे कोन थो, माण्हू अकेलो थी वियो आहे। अकेले जो शिकार हुजण जे करे उहो मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे वर चढ़ी वियो आहे। इहे सभु शयूं उन्हनि कचहरियुनि जो नतीजो हुयो जेके हाणे पाण विञाए चुका आहियूं। ऐं पाण गॾु हूंदे बि गॾु कोन आहियूं, पाण गॾु हूंदे बि अकेला आहियूं ऐं उनजे करे पाण इलाही मुसीबतनि जे वर चढ़ी विया आहियूं। वॾी महिरबानी अव्हांजी। ऐं कचहरियुनि जे हाल अहिवाल जीअं मूं सवेर बि चयो त इहे हक़ीक़तूं आहिनि। जेकॾहिं माण्हू साम्हूं वेहे थो, दिलनि जा हाल अहिवाल ओरे थो, ॿुधे थो ऐं कुझु ॿुधाए थो त इलाही माण्हुनि जो वज़न घटिजे थो, अंदरि जो जेको भार आहे उहो घटिजे थो। पर हिन वक़्तु असां उहे शयूं नथा कयूं जंहिंजे करे असांजो ओताकूं उजड़ी वियूं आहिनि। ऐं उन्हनि खे ओताकुनि खे आबाद करण जे लाइ सिंध टेलीविज़न नेटवर्क हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे कचहरियुनि जो। सॼी सिंध जे शहरनि में, ॿाहिराड़ियुनि में वेंदा आहियूं ऐं उते कचहरियूं कंदा आहियूं, जीअं नौजवाननि खे ही पंहिंजे कल्चर जे हवाले सां ख़बर पवे त हीअ असांजो कल्चर आहे, हीअ सकाफ़त आहे। कचहरियूं कीअं थींदियूं आहिनि, सुघड़ छा आहे, सुघड़ जी केतिरी अहमियत आहे, ऐं असां वटि लोक राज छा आहे, जेको लोक अदब आहे, लोक अदब मां सुघड़ जी सिंफ़ निकितल आहे। ऐं हीअ जेको असांजा रागी वेठा आहिनि, सूफ़ी फ़क़ीर वेठा आहिनि, हीअ बि लोक अदब जो हिकिड़ो सिलसिलो आहे। अहिड़े नमूने सां पंहिंजो प्रोग्राम खे असां ॻोठनि में पहुचाईंदा आहियूं त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सबबु इहो हूंदो आहे त पंहिंजी सिंध जी सकाफ़त आहे जेका उनखे उजागर करण जे लाइ ऐं नए नस्ल खे पंहिंजे कल्चर खां आगाही ॾियण जे लाइ प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई, ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सिंध कचहरी प्रोग्राम में भलीकार सांगड़ ज़िले में मौजूदु आहियूं ऐं साले फ़क़ीर ख़ासकेली ॻोठ आहे खिपरो जे भरिसां ऐं पेरूमल जे भरिसां बिल्कुलु उन्हनि ॿिन्ही जे इलाइक़नि जे विच ते ई ॻोठ आहे, उन में मौजूदु आहियूं। ऐं सिंध कचहरी जो सिलसिलो आहे। हिते मुख़्तलिफ़ मुअज़्ज़िन बि हिन इलाइक़े जा मौजूदु आहिनि, ॻोठाणा मौजूदु आहिनि। असां सां सुघड़ बि मौजूदु आहिनि। वरी चऊं था सुघड़नि जो थोरो मज़ो वठिजे। कचहरी जी जेका सूंहं हूंदी आहे उहा हूंदी आहे सुघड़। सुघड़ जी जेका सिंफ़ आहे, जेको सुघड़ जी माना मिले थी पई त 100 घड़ करे हिकिड़ी सुहिणी घड़ माना हिकिड़ी हीअ जेका रिली आहे पंहिंजे अॻियां रिली ठहियल आहे, हीअ बि माना सुघड़ाइप सां ठाही वई आहे।
हिन में बि उहा सुघड़ा पई ऐं जेकी शाइरी आहे ॾिसो केॾो हुनखे सुघड़ टाइप हुनखे सुहिणे तसलसुल में हाणे उहो शाइरी पेश था कनि ऐं हुन में हिकिड़ा उहे सुघड़ हूंदा आहिनि जेके ज़ातियुनि जा नाला हीअं हिकु साई में ज़ातियुनि जा नाला वठी वञनि एॾे सुहिणे अंदाज़ में मक़सदु सुघड़ जो आहे त कंहिं बि शइ खे घड़े ठाहे पेश करणु उनखे चइबो आहे सुघड़ ऐं असांजा सुघड़ बि मौजूदु आहिनि नबन फ़क़ीर वेठो आहे नबन साईं छा था ॿुधायो मौला अली जो शान था ॿुधायूं बिस्मिल्लाह वाह वाह अली या अली है वो शेरे खुदा है खुदा की खुदाई न उनसे जुदा है वाह वाह अली करमुल्ला है वो बरहक बिल्ला है फसम वजहुल्ला है गवर्नर बहादुर अली असदुल्ला है वो नादे अली नूर नूरे निदा है अली या अली है वो शेरे खुदा है खुदा की खुदाई न उनसे जुदा है अली पर देता है वही को पता है वही शाह मर्दा अली लापता है कदम कुल नबी ते वो कशफुल दुजा है अली या अली है वो शेरे खुदा है खुदा की खुदाई न उनसे जुदा है अली उन वली है भला हर टली है वो मुनवर जली है बिना दर अली दे नकाबी गली है वो महदी मुजम्मिल रोशन रिंदा है अली या अली है वो शेरे खुदा है खुदा की खुदाई न उनसे जुदा है ए नारा हैदरदा फट जंग बदरदा वो मालिक मशरदा वाह वाह अली बू तुरा भी वो हरजन बशरदा वो दाता शकी शाह अरनी अदा है अली या अली है वो शेरे खुदा है खुदा की खुदाई न उनसे जुदा है अली को अलाया नबी ने बुलाया मदीने से आया अलम को उठाया मोहम्मद अली को गले से लगाया मरहब सिर को अली ने कटाए अली या अली है वो शेरे खुदा है खुदा की खुदाई न उनसे जुदा है अली को अलाया नबी ने बुलाया मदीने से आया अलम को उठाया मोहम्मद अली को गले से लगाया मरहब सिर को अली ने कटाए मदीने में हैदर अली अब वहां है नबी ने कहा है अली आ रहा है सुलेमान देखो वो आता कहाँ है मुझने को मौला अली मुस्तबा है अली या अली है वो शेरे खुदा है खुदा की खुदाई न उनसे जुदा है सही बा खबर कर तू यकसा नजर कर तू ओंदा जिक्र कर मजहर दे मौला दी सादिक सना कर वो मदीने दे मालिक जी मुंतिक मदाए अली या अली है वो शेरे खुदा है खुदा की खुदाई न उनसे जुदा वाह नबन फ़क़ीर वाह रखो वाह वाह ज़बरदस्त ऐं अली जे हवाले सां अली जे शान में लखानो बि वेठो आहे लखाना ॿुधायो त कुझु हा अब ॾिस बेत ॿुधाए को बेत हा पढ़ायूं न पंहिंजूं ॻाल्हियूं बहरहाल हा बेत ॿुधाए बेत बिस्मिल्लाह यदा सखीअ खे ससुअ चयो अदी अला तोहरा कई में सूरत झुका करे गोरी तिंदे घोट जी अला जे आधार पे अखने हरे जी दिसा कहे पर कतार पिटे पंजो अली बरन छोड़े वार खय उड़ा खाक के कढियो पुनो जा पार वाह वाह पो है लमसा करे रोए जारो जार सुन भोरे जा भतारा अल्लाह लगू आ तू अल्लाह लगू आ तू पुनो जो पानी भरे वो बंबणती बानी कदे मिलंदो के चदणी हु साहिब सुल्तानी पुनर निगबानी है कामिल थिंदो के चजो कामिल थिंदो के चजो सचन सा साणी खणी पेर पुनल जोली ससुई सुञाणी पो बावड़ करे वही ला फिरती गा पानी आओ रानी है ससुई थी सडड़ा करे वाह वाह ससुई थी सडड़ा करे हलंदे हो त पुनल जा कुण क्या की न कवाट ओ गोलन भरी घाट ससुई थी सडड़ा करे जी ससुई थी सडड़ा करे रण में पयस राते पो पुनो पुनो भी करे भी भाई ना हणे बात पहिणी दिसो जाते जी कसे जता छडे ला वाह वाह हाणे भाई वो नड़ा ते इतना धरा यकी सही है ज़बरदस्त लखाने ॿुधायो ऐं जेको आहे सो कचहरीअ जो सिलसिलो जारी आहे कचहरीअ जे हवाले सां जीअं सवेल नवाज़ कुंबर साहब ॿुधायो ईअं वरी असांजा मंसूर मेमण बि मौजूदु आहे मंसूर साईं कीअं पिया ॾिसो हिननि कचहरियुनि जे सिलसिले खे ऐं सिंध टीवी घर घर झंग झंग ऐं ॻोठनि में वञी अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करे इहो हिनखे कीअं था ॾिसो बिस्मिल्लाह रहमान रहीम तमामु सुठो हवालताऊं
डिस्ट्रिक्ट सांगड़ में रहंदड़ जी हैसियत सां सिंध टीवी जी पूरी टीम खे पूरे सथ खे भलीकार चवां थो पंहिंजे ज़िले में। ऐं ही जेके कचहरियूं आहिनि उहे मुसलसल जेको हिननि जो जेको कचहरियुनि जो जेको सिलसिलो जितां तंद तां टुटो हुओ उहो वरी अहिड़नि प्रोग्रामनि में ॾिसी करे वरी महसूसु इहो पियो थिए त शायदि इहो सिलसिलो वरी असांजे ॿहिराड़ियुनि में ॻोठनि में सिंध टीवी जे ताउन सां इहो शुरू थियण जो जेको प्रोसेस आहे उहो स्टार्ट थी वियो आहे। त अहिड़ियूं कचहरियूं जेके आहिनि से ॻोठनि में अॻे काफ़ी माण्हुनि खे अवेयरनेस ॾिसियूं। ज़रूरी न आहे त पढ़ियल लिखियल माण्हू मां ई तव्हांखे अवेयरनेस जेका आहे सा मिली सघे। पढ़ियल लिखियल माण्हू ई पंहिंजी पढ़ाईअ जे ज़रिए तव्हांखे उहो ॿुधाए सघे। पर ॻोठनि में अहिड़ा काफ़ी माण्हू आहिनि चवंदा आहिनि त सिखण जी का उमिरि कोन हूंदी आहे न, कंहिं बि उमिरि में माण्हू सिखी ऐं सम्झी सघंदो आहे किथां। त काफ़ी जेके एक्सपीरियंस वारा माण्हू आहिनि हिते जेके ज़रायत जे हवाले सां पंहिंजो जेके उन्हनि खे एक्सपर्टीज़ आहिनि, जेके भाण ऐं ॿिज जे हवाले सां उन्हनि खे एक्सपर्टीज़ आहिनि, जेके रिलियूं जेके असांजूं हैंडीक्राफ्ट जो जेको कमु थिए थो लोकल लेवल ते उन जे हवाले सां जेको आहे सो माल जी बीमारी ॿारनि जी जेका आहे सा बीमारी जीअं डॉक्टर्स खे काफ़ी सारो एक्सपर्टीज़ हूंदियूं आहिनि त ईअं मूंखे असांजे जेके वॾा आहिनि ॻोठनि में या जेके वॾड़ियूं आहिनि उहे अक्सर उहे खंघि या बुखार या दमे जूं बीमारीअ सां जेको आहे सो उहो पंहिंजो घरूली टोटकनि जे ज़रिए बि जेको आहे सो इलाजु थींदो आहे। त अहिड़ियूं जेके कचहरियूं आहिनि उहे थियणु खपनि सॼी असांजी सिंध में, जीअं माण्हुनि खे जेका आहे सा उहा काफ़ी सारी अवेयरनेस थी मिले। हिन ॻोठ में ॾिसो असां हींअर वेठा आहियूं त सभु जेको आहे सो नौजवान मौजूदु आहिनि, पोड़ा पका मौजूदु आहिनि, ॿारड़ा मौजूदु आहिनि ऐं हिकिड़ो ही सुठो जेको आहे सो पंहिंजो माहौल हिकिड़ो आहे त उन सुठे माहौल में जेके शयूं डाइवर्ट थियनि पियूं। ऐं ख़ासि तौरु असां आयासीं पिए दोस्तनि सां गॾु रस्ते में जॾहिं हिन ॻोठ में हिन सिंध टीवी जे प्रोग्राम में त असां इहा ई ॻाल्हि कई पिए त असांजी गवर्नमेंट आहे जेका सिंध जी या असांजी जेका पाकिस्तान जी गवर्नमेंट आहे, असां सभु डिपेंडेड आहियूं नौकिरियुनि ते त माण्हुनि खे नौकिरियूं ॾिजनि, उन्हनि खे जेको आहे सो जॉब कीअं ॾिजे। पर कारोबारी लिहाज़ खां बिज़नेस जे लिहाज़ खां या जेके असांजे लोकल ख़ासि तौरु सिंध में जेके माण्हुनि खे स्किल्स आहिनि, जेके तमामु शाहूकार आहिनि पंहिंजे स्किल्स सां, उन्हनि खे जेकॾहिं असां जिन खे रिलियूं ठाहिणु अचनि थियूं या जिन खे दॿकियूं ठाहिणु अचनि थियूं या जेके असांजा उठ गाॾा हिते पंहिंजो ढगे गाॾा जेके आहिनि से ठहनि था, अजरक असांजा ठहनि था, काफ़ी सारो अहिड़ो असांजो जेको मटीरियल आहे उनखे जेकॾहिं प्रोमोट कयूं ऐं नौजवाननि खे असां उहे स्किल्स उन्हनि में डाइवर्ट कयूं त जीअं हू पंहिंजो कारोबार बि करे सघनि नंढी लेवल ते ऐं बिज़नेस बि करे सघनि। वॾी महिरबानी। तव्हां सांगर जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते जेको कल्चर आहे कल्चर जे हवाले सां माण्हुनि खे आगाह कयो। प्रोग्राम जो सिलसिलो त जारी रखिजे, तमामु सुठो। असां वटि हिते केडर मौजूदु आहे, सुघड़ बि मौजूदु आहिनि, पर प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। पंहिंजे मेज़बान ज़फ़र अकड़ो खे ॾींदा इजाज़त जो ईंदड़ हफ़्ते कंहिं ॿिए ॻोठ में कंहिं ॿिए शहर में हिन ई कचहरी जे प्रोग्राम में अव्हां सां मुलाक़ात कबी। पर वेंदे वेंदे अव्हां खे ऐं हिते वेठल सजण जेके आहिनि उन्हनि खे हिकिड़ो कलाम ॿुधाईंदासीं। असां सां धर्मू फ़क़ीर मौजूदु आहे। धर्मू फ़क़ीर छा था ॿुधायो? लतीफ़ सरकार जी भाई बिस्मिल्लाह। लतीफ़ सरकार ॿुधण खां पोइ अल्लाह हाफ़िज़। Hey,
भगाओ भगला मुझे लाओ मुझे लाओ जोगी भी जोगी भी घना घना मुझे लाओ मुझे लाओ खजाई पाठशाला कड़ला मुझे जोगीरा पीवो स्वामीरा पीवो जोगीरा भी घड़ला मुझे घड़ला मुझे नती बचे वाला जो घोट नती बचे वाला ओ लालो लाल नती खुचे वाला सोनो शाव नती खुचे वाला लालो लाल नती बचे वाला वो अगते शान बनाव बनला मुझे जोगी व्यापी हो जोगी व्यापी हो जोगी व्यापी बनाव बनला मुझे लाऊ